बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, सायरा नाले हिकिड़ी छोकिरी, तमामु ख़ूबसूरत छोकिरी, उन जी ख़्वाहिश हुई त मुंहिंजो मुड़ुसु अहिड़ो ख़ूबसूरत हुजे ऐं असांखे वॾो घरु हुजे, वॾी गाॾी हुजे। तक़रीबन हर औरत जी इहा ख़्वाहिश हूंदी आहे त मुंहिंजो वॾो घरु हुजे, सुहिणो मुड़ुसु हुजे। मर्द जी बि ख़्वाहिश हूंदी आहे त ख़ूबसूरत ज़ाल हुजे, ख़ूबसीरत ज़ाल हुजे। सायरा पंहिंजी कहाणी में लिखियो आहे त जीअं मुंहिंजी ख़्वाहिश हुई ओड़ो मुड़ुसु मूंखे कोन मिलियो। मुंहिंजो रिश्तो हिकु तमामु ग़रीब घराणे सां थियो। उमर नाले छोकिरो जेको मुंहिंजी तबियत खे ई कोन वणंदो हुयो। इतफ़ाक़ इहो थियो जो मुंहिंजो हुन सां रिश्तो थियो। चंद महीना किसो हलंदो रहियो, शादी हलंदी रही, पर मूंखे ॼण इन मां बदबू ईंदी। चवंदी हुयमि त कंहिं न कंहिं तरीक़े सां इन मां जान छॾायां, पर हू मूंसां तमामु घणी मुहबत कंदो हुयो। जेका शइ मूंखे ज़रूरत हूंदी हुई, मां फरमाइश कंदी हुयसि त फ़ौरन उमर मूंखे आणे ॾींदो हुयो। उमर मूंखे बे इंतिहा मुहबत कंदो हुयो, पर मूंखे अलाए छो हिन जे चहिरे मां चिड़ ईंदी हुई, मूंखे नफ़रत हूंदी हुई। चवंदी हुयमि त इहो मुंहिंजे मुंहं ते न चढ़े। सायरा ॿुधायो त मां ॼाणी वाणी हिन मां जिंदु छॾाइण जी कोशिशि कंदी हुयसि त कंहिं तरीक़े सां हीअ मूंखां बेज़ार थिए, असांजी अलहदगी थी वञे। मां अक्सर हुनखे चिड़ाईंदी हुयसि। हू सिर्फ़ु ख़ामोश थी मुंहिंजे चहिरे ॾे ॾिसंदो हुयो। किसो हलंदो रहियो, मूंखे बेज़ारी वधीक थी वई। मां नंढी नंढी ॻाल्हि ते कावड़िजी हिकु दफ़े वञी पंहिंजे पीउ माउ जे घर वञी वेही रहियो, बहानो बणाए त मूंखे इन सां गुज़रान करिणो ई न आहे। बसि पीउ माउ खे ॿुधायो, कूड़ हयो त मूंखे ख़र्चो कोन थो ॾिए। मुंहिंजे पीउ माउ फ़ौरन उमर खे घुरायो। उमर आयो असांजे घर, कंधु हेठि कयूं वेठो आहे। मुंहिंजे पीउ उमर खां पुछा कयो त छो तूं भला ख़र्चु कोन थो ॾीं घर? उमर निमाणे लफ़्ज़नि में चयो त जेको कुझु कमाए ईंदो आहियां, कुझु घर लाइ ॾींदो आहियां, पंहिंजो राशन कढी जेको कुझु बि बचंदो आहे सभु सायरा जे हथ ते रखंदो आहियां। आख़िर चिड़चिड़ाहट में सायरा जा हितां लफ़्ज़ निकिरी विया त मूंखे 30,000 महीने जो ख़र्चु खपे। सायरा सिर्फ़ु इन लाइ इहे 30,000 जी फरमाइश कई त हू मूंखां बेज़ार थिए, मूंखे तलाक ॾे। सायरा चयो त मूंखे ज़हन में ॻाल्हि लॻी त 30,000 किथां आणींदो, मूंखे तलाक ई ॾींदो, बर्दाश्त न करे सघंदो, त मां हाणे हिन जी ज़िंदगी अञा जनम बणाईंदुमि। उमर निमाणे अखियुनि सां कंधु मथे करे उमर चयो त मां तोखे 30,000 ॾींदुसि। ॻाल्हि तइ थी वई। मुंहिंजे पीउ माउ मूंखे चयो त तूं वञ। मां उमर सां वरी बि घरु आयुमि। भाॼी चाढ़ियां त कॾहिं लूणु तेज़ विझां, भाॼी चाढ़ियां त कॾहिं मिर्च तेज़ विझां, कॾहिं गिहु घटि विझां, कॾहिं कचो पको करे लाहियां। मां हिन खे अज़ाब ॾियणु पई चाहियां त माना मुड़ुस खे अज़ाब ॾियां कंहिं तरीक़े सां त जीअं मूंखे ई तलाक ॾे। हर वक़्तु नंढी नंढी ॻाल्हि ते माना मां घणो शोर कयां। बहरहाल उमर चई एॾो नरम हुयो। उमर मुंहिंजी हर ॻाल्हि खे बर्दाश्त कंदो हुयो। हर ॻाल्हि खे बर्दाश्त करे ख़ामोशी सां घर मां निकिरी वेंदो हुयो। कमाए अची थको टुटो मेरनि कपिड़नि सां राति जो देरि ताईं उहे बचियल चांवर पाण कढे, पाण गरम करे, पाण खाए, मूंखे उथारे बि न। सुबुह जो वरी साजुर जेका चांहि तयारु थी पी हलियो वञे। आख़िर 30,000 मूंखे हुन ॾियण बि शुरू कया। मूं फरमाइश कई त मूंखे iPhone खपे। उन चयो त मां तोखे वठी ॾींदुसि, फ़िलहालु सब्रु कर। अॼु हीअ फरमाइश, अॼु हीअ फरमाइश, अॼु हीअ शइ खपे, अॼु हीअ शइ खपे। उमर मूंखे आणे ॾींदो हुयो। उमर मुंहिंजी तरफ़ ईअं ॾिसंदो हो त काश मां उनजे अखियुनि खे पढ़ी सघां, पर मूंखे उन मां नफ़रत हुई। काफ़ी टाइम इहो किसो हलंदो रहियो। मां पंहिंजे पाड़े जी सहेलीअ सां कार ते हिकु दफ़े शहर वञणु मुंहिंजो थियो। मूंखे कुझु शॉपिंग करणी हुई, पर मां उते ॾिठो त मुंहिंजे पेरनि हेठां ज़मीन छॾाइजी वई। उमर खे मां ॾिठो त बसरनि जी ॻूण हेठि खां फर्श खां खणी ॿियो माण्हू उनखे कुल्हे ते खणाए थो, बस जे मथां छित ते थो रखे। हुनजा ॾकंदड़ पेर, उनजे जिस्म तां पघर वहण, उनजा मेरा कपिड़ा। उमर खे मुंहं वारा वार बि अखियुनि में पिया पवनि। शायदि उनखे बुख लॻल हुजे जो हिकिड़े हथ सां उहो बाचके खे झलियो बीठो हो, ॿिए हथ सां कणिक जी मानी रोल थियल उनखे बि खाईंदो पियो वञे। अॼु मूंखे उमर ते एॾी मुहबत आई ऐं अॼु पाण खां नफ़रत थियणु लॻी त मां केतिरी न ख़राबु आहियां, मां केतिरी न ग़लति आहियां। मुंहिंजो मुड़ुसु मुंहिंजे लाइ छा छा नथो करे। मुंहिंजी हर फरमाइश ते हू लबेक थो चवे।
मूंखे अॼु ही खपे, अॼु ही खपे। ज़िंदगीअ में कॾहिं न मां उनजे पसंदि जो को खाधो ठाहियो, कॾहिं न मां उन खां हवालु पुछो। ऐं बीमारीअ में बि उमिरि कॾहिं मूंखे सॾु करे पाणी बि कॾहिं कोन घुरियो। शॉपिंग करण खां सवाइ मां चए घर हली आयुमि। सायरा ॿुधायो त मुंहिंजे उमिरि खे पुलाव पसंदि हुयो। अॼु मां पुलाव ठाहे तयारु करे रखी छॾियुमि। जीअं उमिरि घरु आयो, किचन में वियो, थांवनि जो जीअं आवाज़ु थियो त मुंहिंजी अखि खुली, मां फ़ौरन उते पहुची पुलाव खे गरम करे उमिरि जे अॻियो रखियो। उमिरि मूंखे हैरत वारी निगाहुनि सां ॾिसे पियो ऐं मां हथ जो विंझणो खणी उनखे हणां पई। उमिरि जो चहिरो जीअं न हिकु गुलाब जे गुल वांगुरु खुली वञे। अॼु मूंखे उमिरि जे चहिरे मां नफ़रत कोन पई अचे। अॼु मूंखे उन जे पघर मां बदबू बि कोन पई अचे। अॼु मूंखे उन ते अहसासु पियो अचे, अॼु मूंखे उन ते प्यारु पियो अचे। अॼु मां चवां पई त काइनात जे सभिनी खां सुठे में सुठो मुंहिंजो मुड़ुसु उमिरि आहे, जो उमिरि मूंखे हासिलु करण जे लाइ मूंसां मुहबत निभाइण जे करे मुंहिंजी हर फरमाइश पूरो पियो करे। पंहिंजे मथां बाचकनि जा ॿोरियुनि जा वज़न खणी बि उहो मुंहिंजी सभु फरमाइशूं पूरियूं पियो करे। बसि मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा अची विया। उमिरि मानी खाई बसि कई ऐं खीसे मां हथु हणी 30,000 मूंखे हथ ते ॾिनई। चए हे तुंहिंजा सायरा, ही तुंहिंजा 30,000। मुंहिंजे अखियुनि में पाणी अची वियो। मूं रड़ करे उमिरि खे भाकुर विधो। चयमि त मूंखे 30,000 न खपनि, मूंखे तुंहिंजा 30,000 बि न खपनि, मूंखे आईफोन बि न खपे। मूंखे जीअं तूं चवंदे मां उएं कंदुसि। मूंखे माफ़ु कर, मूं तोखे अज़ाब ॾिना, मूं तोखे घणो परेशान कयो, मूं तोखे पंहिंजे फरमाइशनि जे हेठां दॿाए रखियो, मूंखे माफ़ु कर। उमिरि जे अखियुनि में बि पाणी अची वियो। उमिरि बि मूंखे भाकुर विधो। उमिरि चयो चरी तूं सम्झे नथी, तोखे त मां सिर्फ़ु इन लाइ बर्दाश्त पियो कयां, तोसां मुंहिंजी मुहबत आहे। तूं पेके वञी हा, किथे किथे भटकी हा। तलाक ते हिकु मामूली ॻाल्हि आहे, मां तोखे पने ते लिखी ॾियां हा। पर मूंखे तुंहिंजो अहसासु हुयो त तूं ही ख़ूबसूरत चहिरो खणी कंहिंजे कंहिंजे दर भटकी हा। केतिरा ॾींहं तोखे भाॼायूं बर्दाश्त कंदा। मां इहो सोचे तुंहिंजी हर ख़्वाहिश पूरी करण जी कोशिशि कयां पियो। दोस्तो, हिन कहाणी जो मक़सदु इहो आहे, मर्दनि खे के औरतूं सुञाणींदियूं आहिनि। मर्द छा आहिनि, उहे पंहिंजी फैमिली लाइ छा छा कनि था, पंहिंजी घरवारी लाइ केतिरियूं क़ुर्बानियूं ॾींदा आहिनि ऐं उहे दुनिया सां केतिरी जंग कंदा आहिनि, पंहिंजे जिस्म ते केॾो बोझ खणंदा आहिनि। शायदि इहे औरतुनि खे ख़बर कोन्हे। दुनिया जे हर मसइलनि खां औरतूं आज़ादु आहिनि। दुनिया में जेके तकलीफ़ूं, दर्द, जेके पंहिंजा ग़म सहियूं मर्द बीठा आहिनि, अगरि कंहिं पहाड़ ते इहे तकलीफ़ूं दर्द हुजनि त शायदि पहाड़ बि रेज़ा रेज़ा थी वञे। उन्हनि औरतुनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजे मर्दनि जो क़दुरु कयो। अगरि पीउ माउ जे घर न्याणीअ जी जॻहि हुजे हा त पीउ माउ कॾहिं बि पंहिंजी न्याणीअ खे परणाए न हा। सभु कुझु उन वटि आहे, घरु आहे, खाधो आहे, पीतो आहे, पर उते मुड़ुसु कोन्हे। मुड़ुस खां सवाइ औरतूं अधूरियूं हूंदियूं आहिनि। पीउ माउ जे घर में जॾहिं ॿाहिरि शादी थी ईंदा आहिनि त पोइ उहे न्याणियूं जेके आहिनि त महिमाननि वांगुरु घुरंदियूं आहिनि। कुझु बि पंहिंजी ज़रूरत वारी शयूं महिमाननि वांगुरु घुरंदियूं आहिनि, पर पंहिंजे मुड़ुस जे अॻियां उहे फरमाइश कंदियूं आहिनि। इन जे करे पंहिंजे मुड़ुसनि जो क़दुरु कयो। तव्हांजे हथ में आहे त तव्हां उन मुड़ुस खे कामयाबु था कयो, तव्हां उन मुड़ुस खे बर्बादु था कयो, तव्हां उन मुड़ुस जे घर खे जन्नत था ठाहियो, तव्हां उन मुड़ुस जे घर खे दोज़ख था ठाहियो। इहो तव्हां ते डिपेंड आहे। अगरि तव्हां पंहिंजे घर खे कामयाबु कंदव त ज़माने में तव्हांजी नेकी हलंदी। मां नओं मौज़ू खणी वरी तव्हांजी ख़िदमत में हाज़िर थींदुसि। तेसीं ताईं मूंखे ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान।